ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदासीं। पीटीआई चेयरमैन इमरान खान पारां मकानी चूंडनि बाबति अदालती फ़ैसिले जी आजियां करे छॾी आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। पीटीआई चेयरमैन इमरान खान पारां मकानी चूंडनि बाबति अदालती फ़ैसिले जी आजियां कई आहे। चूंडनि वारे हुकूमत इस्लामाबाद जी अवाम खे मुबारकूं हुजनि, इमरान खान जो अहिड़ो चवणु आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। अवां खे ॿुधायूं पिया त पीटीआई चेयरमैन इमरान खान जो चवणु आहे करप्ट टोलो हमेशा चूंडनि खां भॼंदो आहे। संदसि इहो चवणु आहे त बदकिस्मती आहे जो इलेक्शन कमीशन बि करप्ट टोले सां मिलियल आहे। इमरान खान जो चवणु आहे त इलेक्शन कमीशन चोरनि जी हिमायत करे जमहूरियत ख़िलाफ़ फ़ैसिला करे थी। अल्लाह जो करम आहे त अदालतूं हमेशा इलेक्शन कमीशन जा फ़ैसिला रद्द कनि थियूं। पीटीआई चेयरमैन इमरान खान पारां मकानी चूंडनि बाबति अदालती फ़ैसिले जी आजियां करे छॾी आहे। संदसि चवणु आहे चूंडनि वारे हुकूमत इस्लामाबाद जी अवाम खे मुबारकूं। करप्ट टोलो हमेशा चूंडनि खां भॼंदो आहे। बदकिस्मती आहे जो इलेक्शन कमीशन बि करप्ट टोले सां मिलियल आहे। संदसि चवणु आहे त इलेक्शन कमीशन चोरनि जी हिमायत करे जमहूरियत खिलाफ फैसला करे थी। इस्लामाबाद की अवाम को मैं मुबारक देता हूँ। अदालत के जरिए उनको एक ऐसा फैसला मिला है कि वो अब अपने वोट के जरिए अपनी लोकल गवर्नमेंट को मुंतखब कर सकेंगे। हमारी बड़ी बदकिस्मती है कि इस मुल्क में एक तो एक करप्ट टोला मुसल्लत है और इनके साथ मिला हुआ इलेक्शन कमीशन जो हमेशा इनकी सपोर्ट करता है और जमहूरियत के खिलाफ फैसले देता है। और अल्लाह का शुक्र है कि अदालतें हमेशा इनके फैसलों को मुस्तरद कर देते हैं। ये जो करप्ट टोला है ये अवाम से डरता है, ये इलेक्शन से भागता है। इनकी सिर्फ एक कोशिश है कि इस मुल्क के ऊपर अपना कब्जा किस तरह मुसल्लत कर रख सकते हैं, हॉर्स ट्रेडिंग करके, करप्शन के पैसे से लोगों के ज़मीर खरीद के, और इनके पास कोई दूसरा रास्ता नहीं है। अवाम इनको रिजेक्ट कर बैठी है। मैं इस्लामाबाद के लोगों को ख़ास तौर पे आज ताकीद करता हूँ कि आपने भरपूर तरीके से कल के इलेक्शन में शिरकत करनी है और मुझे उम्मीद है इंशाअल्लाह कि आप इस करप्ट टोले को शिकस्त देंगे।